अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे लिए आयो अत्यारी माया मोहम्मद शंबानी नाज़रीन पनवा किल्मा के आम खबर दीदार और चाहती हैं जो पनवा के लिए कच्चे में अगवा जलकर अतियतुल्ला कलोड़ ऐं समाजी सोसाइटी अगवान शफीक बागो ऐं रहीम बागे जे बाज़ियाबी लाइ सिविल सोसाइटी ऐं समाजी अगवाननि पाजी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अधिक मालूमात कंदासीं हथियार न्यूज़ जो रिपोर्टर असां सां फोन लाइन ते मौजूद आहे इल्ताफ़ हुसैन कलोड़। जी इल्ताफ़ हुसैन, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल पन्ना कुलमा अगवा थियल जी बाजिया लाइ बाजी चौक प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। पनवा जे कच्चे में अगवा थियल नीगर हिबितुल्लाह कलोड़ो ऐं 2.5 महीना पहिरियां अगवा थियल समाजी अगवान शफीक वागो ऐं रहीम वागो जी बाजिया लाइ सिविल सोसाइटी ऐं समाज कर्मी समेत शहरनि जे वॾे अंग शिरकत कई ऐं बाजी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एटीआई धाणो हयो वियो। रैली में शिरकत करण पुलिस के खिलाफ छिपी नारेबाज़ी कई, जॾहिं त रैली में शरीक अब्दुल मजीद सिस्तानी, दोस्त कलोड़ो, परवेज़ कलोड़ ऐं मियां फैज़ निंदड़ समेत हिन अगवान ॻाल्हाईंदे चयो त मुगुनी शफीक वागो ऐं रहीम वागो गुज़िरियल 2.5 महीननि खां अगवा थियल आहिनि, जॾहिं त नीगर हिबितुल्लाह कलोड़ो खे 4 ॾींहं अॻु अगवा कयो वियो आहे। पर सखर पुलिस पारां मुगुनी खे बाज़ियाब करण लाइ को बि तहरीक न वरितो वियो ऐं सखर पुलिस अमन क़ाइम करण में बिल्कुलु नाकाम वई आहे। वधीक अॻवान चयो त पुलिस के चेतावनी ॾेई चयो त मुगुनी खे अगरि 3 ॾींहंनि अंदरि आज़ादु न करायो वियो त हू ख़ुदि कचे अंदरि लहंदा ऐं जे अगरि को बि आमद वाक़ियो पेश आयो त हुनजा ज़िम्मेवार सखर पुलिस ऐं सिंध हुकूमत हूंदी। जी इल्ताफ़, तफ़सील खां आगाह करण जी महिरबानी।